अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नायच। गुफ़्तगू कयूं था नाज़रीन तख़्त लाहौर जे बारे में। पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो पंजाब ऐं पंजाब जो दारुल हुकूमत लाहौर, जेको काफ़ी अरसे खां वठी सियासी रसाकशी जो मर्कज़ बणियल आहे, जिते स्पीकर चौधरी परवेज़ इलाही साहब हिकिड़ी लाइन ते बीठा आहिनि जॾहिं त शहबाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर जो पुटु हमज़ा शहबाज़ जेको आहे, जेको वज़ीर आला चूंडिजी आयो आहे, उते ॿिए तरफ़ बीठो आहे। कंहिं दौर में आरिफ़ अलवी साहब जेको आहे गवर्नर जे मामले ते बि अटकियल हुया उन सॼे पंगे में, पर गवर्नर जी तब्दीली खां पोइ बि पंजाब जे अंदरि जेको मामिलो आहे उहो सिधो न थी सघियो आहे। गुफ़्तगू कयूं था लाहौर मां असांखे मुल्क जे सीनियर सहाफ़ी आमीन ऐं नामियारे तर्जुमेगार जनाब इमदाद सुमरो साहब जॉइन कयो आहे। चओ त हुन सां इमदाद साहब अस्सलाम वालेकुम। इमदाद साहब, कीअं था ॾिसो हीउ जेको तख़्त लाहौर जो तकरार आहे, सम्झो पए वियो त शायदि प्रेसिडेंट ऐं गवर्नर वारा मामला जॾहिं सिधा थी विया त शायदि हाणे इहो मामिलो हल्फ़ बरदारी थी वई, काबीना अची वई, ईअं सम्झ में पियो त शायदि हाणे मामिलो सिधो थी वेंदो, पर हाणे बजट जे मामले ते वरी उहो तकरार नए सिर जागी पियो आहे। कहिड़ा अंडर करंट्स आहिनि इन सॼे मामले जे पोयां? ॾिसो, हिकिड़ो तव्हां बजट ते जेको परवेज़ इलाही साहिबु किरदारु अदा कयो, उहो स्पीकर जो किरदारु उहो न आहे। परवेज़ इलाही हिकिड़ो पंजाब में थींदो आहे शरीको, सो मुखालफ़त हरू भरू जी उहा परवेज़ इलाही कई। उन सां पाण खे बि नुक़सानु पहुचायो, पाकिस्तान जे जमहूरी अमल खे, आइनी अमल खे बि नुक़सानु पहुचायो। शयूं त थियणियूं हूंदियूं आहिनि, पंहिंजे हुन में पंहिंजो रुकावट त हुन में विझी सघिजे थी, पर अमल ते हिकिड़ो जारी रहणो हूंदो आहे। परवेज़ इलाही बुनियादी तौर ते जेको कुझु कयो आहे उन में स्पीकर ऑफिस खे नुक़सानु पहुचायो आहे। फाइनली अल्टीमेटली ज़ाहिर बजट पेश थियणो हुयो, पर हाणे उन थियो इहो आहे त परवेज़ इलाही जा या स्पीकर जा, परवेज़ इलाही जा त अख़्तियार कोन्हनि बतौर परवेज़ इलाही, स्पीकर जा अख़्तियार आहिनि। स्पीकर जा अख़्तियार हुकूमत जेके आहिनि उहे सलब करे छॾिया ऑर्डिनेंस जे ज़रिए। हाणे इहो हिकिड़ो इंतिहाई हिकु त परवेज़ इलाही जो गंदो किरदारु, ऐं उनजे मथां वरी हिकिड़ो गैर सियासी फ़ैसिलो पंहिंजो पंजाब हुकूमत जो, त उन्हनि स्पीकर जा अख़्तियार सलब करे ऐं ऐवान जी कार्रवाई जेका आहे उहा ऐवान इक़बाल में कोठाई। उते डिप्टी स्पीकर वरी सदारत कई, उते बजट पेश थी वई। सो हाणे हिकिड़ो प्रेसिडेंट ठही वियो आहे त भई स्पीकर खे ग़ैर फ़आल बणाए सघिजे थो। उन में मर्कज़ी किरदारु त आहे परवेज़ इलाही जो, पर ॿियो हथु या ॿी हथु जेको आहे ताड़ी वॼाइण लाइ उहो फ़राहम कयो पंजाब हुकूमत। ऐं ॿियो इहो त मुस्लिम लीग नून अञा ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त उन्हनि खे सम्झ में न पियो अचे त पॉलिटिक्स करणी कीअं आहे। परवेज़ इलाही जो उन्हनि खे अंदाज़ो हुयो, ख़बर हुई त परवेज़ इलाही क़ैदो जो किरदारु अदा कंदो, कोशिशि कंदो त जेको आहे पंजाब जी हुकूमत स्मूथली न हली सघे, छाकाणि त परवेज़ इलाही जेको वज़ीर आला जी चूंड लाइ इजलास थियणा हुया उहे न थियणु ॾिना हुया, उहे अदालत जे हुकुम ते थिया। उन खां पोइ जॾहिं काबीना जी हलफ़बरदारी जो मामिलो आयो, गवर्नर पंहिंजो हटायो वियो हो। गवर्नर जे हटाइजण खां पोइ परवेज़ इलाही खे थियणो हुयो गवर्नर, त परवेज़ इलाही क़ाइम मक़ाम गवर्नर बि न थियो। क़ाइम मक़ाम गवर्नर थिया त पोयां वरी इजलास थी वञे डिप्टी स्पीकर जी सदारत में, त डिप्टी स्पीकर जी सदारत में इजलासनि में पोइ वरी स्पीकर जे ख़िलाफ़ु तहरीक अदम एतमाद बि हुई, डिप्टी स्पीकर जे ख़िलाफ़ु तहरीक अदम एतमाद हुई, उहे मामला हली वञनि हा। त परवेज़ इलाही पंजाब जो गवर्नर बि न थियो, जेको आइनी ऑब्लिगेशन हुयो त जॾहिं गवर्नर न आहे त स्पीकर जेको आहे उहो बाय डिफॉल्ट ऑटोमेटिकली जेको आहे उहो गवर्नर थी वेंदो आहे, क़ाइम मक़ाम गवर्नर। सो परवेज़ इलाही जे किरदार जी हिननि खे ख़बर हुई, हिननि खे कोई सियासी हल नज़र ई कोन पे आयो। मुस्लिम लीग नून खे फांसी वई आहे, सियासत न पई करणु अचे, सम्झ न पियो अचे। अञा ताईं तव्हां ॾिसो पंजाब में काबीना बि कोन्हे उन्हनि जी, काबीना बि फॉर्मेट न करे सघिया आहिनि, कलमदान न ॾेई सघिया आहिनि। सो गैर सियासी हिकिड़ो अमल थियो आहे अॼु, जेको इंतिहाई शर्मनाक थी सघिजे थो जहिड़े नमूने सां स्पीकर जो किरदारु ऐं मथां। अच्छा, इहो जेको सॼो तकरार इमदाद पाण ॾिसूं था, जेको नो कॉन्फ्रेंस मूव वफ़ाक़ जे अंदरि आई, उतां खां जेको सिलसिलो शुरू थियो ऐं उन वक़्तु बि चयो वियो त जेको आहे ख़ुदि हाणे त इमरान ख़ान साहिबु जेको आहे अॻूणो वज़ीर आज़म बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चवे थो त उनजे पुठियां जेको आहे हुनजी मिसन जेको आहे, जेको हिकु पेज वारो जेको तस्वुरु हुयो उहो जॾहिं हेठि मथे थियो त उनखां पोइ जेको आहे हुन चाहियो पिए त DGI खे डिसंबर ताईं रखे, छाकाणि त हुनखे ख़तरो हुयो त हीअ मामला हीअं थी सघनि था। छा हिन वक़्त ताईं परवेज़ इलाही जो बीठो आहे इन टग ऑफ वार में, फ्रंट लाइन ते जेको आहे वॉरियर वांगुरु बीठो आहे,
छा उनखे किथां न किथां को इन तरह जे लाइ को हिदायतूं मिलियल आहिनि जो उहो पंहिंजे भाउ चौधरी शुजात खे बि पुठी ॾेई हिन टग ऑफ वार में बीह रहियो आहे, या सम्झो था त हू कंहिं ॿी कैलकुलेशन जे बुनियाद ते बीठो आहे? न, मुंहिंजो ख़्यालु आहे त परवेज़ इलाही हिकिड़ो पंहिंजो नुक़सानु करे चुको आहे। उनखे अंदाज़ो आहे त इमरान ख़ान जो साथ ॾेई हुन पंहिंजो पॉलिटिकली कैरियर तबाह करे छॾियो, पंहिंजो बि ऐं पंहिंजे पुट जो बि। छाकाणि त कुझु शयूं जेके जिन ऑप्टिक्स आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक हुजनि था। तव्हां हिकिड़ी जमात सां या हिकिड़े इतिहाद सां वादो करे ऐं उन खां पोइ ॿिए लम्हे वञी ॿियनि बार्गेनिंग कयो था ऐं खुलियल कयो था, ऐं उन खां पोइ तव्हांजी फैमिली जे अंदरां तव्हांजे ख़िलाफ़ु जेको आहे आवाज़ु अचे या तव्हांजी फैमिली टुटी पुराणे फ़ैसिले सां बीठी हुजे। छो जो शुजात सिंह ज़ाहिर फैमिली जो वॾो आहे, उन्हनि परवेज़ इलाही जे फ़ैसिले खे तस्लीम न कयो। त परवेज़ इलाही हिन वक़्तु उनखे अंदाज़ो थी वियो आहे त मुंहिंजो नुक़सानु थियो आहे, तो उनजे करे पंजाबी में चवंदा आहिनि पंहिंजो रहिया साॾा बि कुझु नहीं छॾणा ताॾा बि कखु नहीं। तो उन ते अमल पियो करे परवेज़ इलाही साहब त भई रहियो मुंहिंजो बि कुझु कोन्हे, हाणे छॾणो तव्हांजो बि कखु न आहे। त उन ते अमल पियो करे परवेज़ इलाही। मूंखे नथो लॻे त परवेज़ इलाही खे किथां को आशीर्वाद आहे, किथां का सपोर्ट आहे। मिसकैलकुलेशन्स आहिनि परवेज़ इलाही जूं मुसलसल। ऐं ॿी शइ जेका चौधरी फैमिली जे अंदरि आहे उहा इहा त परवेज़ इलाही जेको अख़्तियार हुयो सॼो पंहिंजो फैमिली जो पार्टी जो अख़्तियार हुयो शुजात सिंह वटि, पर जेका पावर पॉलिटिक्स में जेके स्पीकर पाण चयो वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजे पुट खे कराई। सो होॾां चौधरी शुजात सिंह जो पुटु हुयो जेको चौधरी सालिक, उहो बि MLA हो, उनखे वज़ीर न। हालांकि थियणु त इहो खपे आदमी जेकॾहिं तव्हां पंजाब में स्पीकर बणिजी वेही रहिया आहियो त मर्कज़ में वज़ारत जेका आहे इमरान ख़ान पहिरें ॾींहं खां चौधरी सालिक हुसैन खे ॾियण लाइ तयारु हुयो। इमरान ख़ान चयो मोनिस इलाही कया, हुन ॾींहुं हुन ते केसिस आहिनि। त पर परवेज़ इलाही इमरान ख़ान खे ब्लैकमेल करे पंहिंजे पुट खे वज़ारत वठी ॾिनी। सो इहो ख़ानदान जे अंदरि हिकिड़ो मामिलो पुराणो हुयो, ख़ानदान में रिफ्ट हुई। ऐं हाणे हिनखे ख़बर पइजी वई परवेज़ इलाही साहब खे त ख़ानदान में बि सपोर्ट कोन्हे, ख़ानदान बि अलॻि थी वियो आहे, टुटी वियो आहे। तो हाणे जेको करे सघिजे थो, जेतिरो रायतो फैलाए सघिजे थो, जेतिरो गंद करे सघिजे थो उहो कजे। कैलकुलेशन कोन्हे मूंखे किथे बि का परवेज़ इलाही साहब जे फ़ैसिलनि में कैलकुलेशन नज़र न पई अचे। बसि इहो आहे त भई मूंखे नुक़सानु पहुतो आहे त मां तव्हांखे बि नुक़सानु पहुचायां। अच्छा, तव्हां वॾे अरसे खां वठी पंजाब जी गादी वारे शहर खां पंहिंजो रिपोर्टिंग कंदा पिया अचो। गुजरात जे चौधरियुनि जो जेको इहो फैमिली कन्फ्लिक्ट आहे उहो केॾो, उनजी डेप्थ केतिरी आहे, इहो अॻिते रिकनसाइल थी सघे थो या नथो थी सघे? ऐं ॿियो त इन खे आख़िर में लीड केरु कंदो इन फैमिली लेगेसी खे, या सियासत जेका आहे उते इलाइक़े जे हवाले सां जन सीटनि ते उहो परवेज़ इलाही खे बि कुझु मिलंदो, या जेका सॼी लेगेसी आहे उहा सालिक ऐं बशीर चीमा वारा मैनेज करे वेंदा? ख़्याल जेका रियल पोज़ीशन हुई उहा इहा हुई त चौधरी शुजात हुसैन इहो डिसाइड करे चुका हुआ त हिननि खे अल्टीमेटली मुस्लिम लीग ढूंढे वापसि वञिणो आहे। शुजात सिंह साहब उन मामलनि में सॼा मामला बि तय करे छॾिया हुआ, छाकाणि त पाण प्रैक्टिकली पॉलिटिक्स न पिया करे सघनि। परवेज़ इलाही खे उन्हनि चयो बाबा हाणे तूं पूरो थी वियो। परवेज़ इलाही उमिरि में शुजात सिंह खां वॾो आहे, पर पग जेका आहे उहा शुजात सिंह तंहिं ख़ानदान जी ज़हूर इलाही जो पुटु उहो आहे। त उनजे करे परवेज़ इलाही खे चयो बाबा हाणे असां त पंहिंजी सियासत करे छॾी आहे। हाणे जेकॾहिं असांखे पॉलिटिक्स पंहिंजी फैमिली में रखणी आहे, जेका असांजी चौधराहट आहे गुजरात में या गुजरात ॾींहंनि में पंहिंजी बरक़रार रखणी आहे, त उहा असां रखे सघूं था मुस्लिम लीग नून सां। ऐं मुस्लिम लीग नून में बि हुननि खे को यानी ओड़ो एतिराज़ु न हुयो। असल शइ उहा हुई त जेकॾहिं शुजात हुसैन पाण प्रैक्टिकल पॉलिटिक्स कनि था, परवेज़ इलाही पाण अॻिते पॉलिटिक्स कनि था, त पोइ इहो हो त भई उहे हमज़ा शहबाज़ या मरियम नवाज़ जे मातहत थी सियासत कीअं कनि, उन्हनि लाइ इहो सुवालु थियो। पर उनजो हल इहो शुजात सिंह चयो असां हाणे सियासत सां कयूं रिटायर, हाणे असां पंहिंजी नई नसल खे था ॾियूं सियासत। त उहा सियासत वञणी हुई मुस्लिम लीग नून जे प्लेटफॉर्म ते। पर हाणे परवेज़ इलाही मूंखे लॻे थो त डिसाइड कयो आहे त हू मुस्लिम लीग क़ाइदे आज़म मुंहिंजी परवेज़ इलाही ॾे, ऐं जेको शुजात सिंह जो जेको पोयर आहे उहे मुस्लिम लीग नून ॾांहुं आहिस्ता आहिस्ता एडजस्ट थींदा, मुस्लिम लीग नून जॉइन कंदा। ऐं मुस्लिम लीग क़ाइदे आज़म जेका आहे उहा प्रैक्टिकली ख़तमु थी वेंदी। हिकु सीट वारी जमात रहे थी शेख रशीद जी जमात वांगुरु। त ॿी ॻाल्हि आहे या मैक्सिमम इहो थींदो त जेको मोनिस इलाही आहे उहो तहरीक इंसाफ़ जॉइन करे। इन खां वधीक हाणे हिन जी फैमिली जी पॉलिटिक्स जेका आहे उहा मूंखे ईअं नज़र न पई अचे। जीअं हिकिड़ी पार्टी हुननि वटि हुई 50 सीटूं हुयूं, हिकिड़ी पार्टी हुनजी इंपॉर्टेंट ज़ाहिर 50 सीटुनि वारी पार्टी जी थिए थी, उहा मूंखे लॻे नथी त हाणे उन पासे ई वेंदा। आहिस्ता आहिस्ता हिननि जी मुस्लिम लीग क़ाइदे आज़म जेका उहा ख़तमु थी वेंदी ऐं हिननि जी जेकी फैमिली आहे उहा डिवाइड थी अलॻि अलॻि फ़ैसिला कंदी। अच्छा, PTI जी तव्हां ॻाल्हि कई त मोनिस इलाही PTI में वञो, त PTI जेको गुज़िरियल लॉन्ग मार्च वारी कॉल हुई उनमें बि असां ॾिठो त पंजाब जे अंदरि
को वॾो को अंबोह माण्हुनि जो को वॾो क्राउड निकिरे जेको उहो कोन निकिरी सघियो सवाइ जेको आहे कुझु माण्हू डॉक्टर यास्मीन राशिद सां, कुझु माण्हू जेको आहे पंहिंजो असांजे तालीम वारे वज़ीर शफ़क़त महमूद सां ऐं ईअं थोरा घणा माण्हू जेके आहिनि हिकु ॿिनि जाइनि ते। छो पंजाब PTI जी कॉल खे रिस्पॉन्स न कयो? ॾिसो, पंजाब में नमूनो हुयो शहबाज शरीफ़ जी गवर्नेंस जो। इमरान ख़ान जेका पंजाब जी गवर्नेंस ॾिनी आहे उनजो KPK खे नुक़सानु थियो ई थियो जेका 8 सालनि खां आहे, पर KPK इमरान ख़ान खे मिलियो 2013 में ज़ाहिरा पीपुल्स पार्टी जेको अवामी नेशनल पार्टी जी हुकूमत हुई, उन्हनि हिकिड़ो दहशतगर्दी वारो सूबो वरितो हो, त उन्हनि कंहिं हद ताईं सेटल करे PTI जे हवाले कयो, त PTI कुझु उते थोरो कुझु बहितरी आंदी और नज़र आई। पर पंजाब वेल सेटल्ड सूबो आहे, पाकिस्तान में सभिनी खां वधीक तरक़ी याफ़्ता सूबो आहे। हिते माण्हू जेके आहिनि गवर्नेंस जे बुनियाद ते वोट बि कंदा आहिनि ऐं ॾिसनि था माण्हू। हाणे हिते जज़्बाती नारे वारी पॉलिटिक्स पंजाब में हिन वक़्तु न आहे। त उते हिते मसइलो इहो थियो त इमरान ख़ान जेको आहे उहो पंहिंजो उस्मान बुज़दार खे विहारे छॾियो। लाहौर शहर उनजो जेको माल रोड आहे उन जे जॻह जॻह ते खॾा पिया आहिनि थिया। त इहो पंजाब जे माण्हू ॾिठो त इमरान ख़ान जी गवर्नेंस छा हुई, इमरान ख़ान चए छा पियो, अमल छा पियो करे। ॿी ॻाल्हि त पंजाब मां इमरान ख़ान खे जेको वोट ॾियारियो पियो हुयो उहो जेन्युइन वोट कोन हुयो। हिकिड़ो इलेक्टेबल जो वोट हुयो, PTI जो पंहिंजो कंहिं हद ताईं वोट हुयो, उहो इमरान ख़ान खे ज़रूरु मिलियो, पर उहो वोट मज़ाहिमती वोट कोन हुयो। त इहो न हुयो त इमरान ख़ान खे जेको आहे हर सूरत इमरान ख़ान सां गॾु जियाला हूंदा हुया, जमात इस्लामी जा कारकुन आहिनि, ईअं इमरान ख़ान जे पोयां कारकुन पंजाब में कोन हुया। ऐं ॿियो इमरान ख़ान पंहिंजे कारकुननि खे मायूस कयो, पंजाब जे अवाम खे मायूस कयो। उनजे करे हाणे पंजाब जो अवाम इमरान ख़ान जे इन नारे जे पोयां न आहे। पंजाब जी लीड ज़रूरु आहे। पंजाब में जेको डिफेंस में रहे थो, जेको गुलबर्ग में माण्हू रहे थो, जेको बैरिया टाउन में रहे थो, उहो ज़रूरु जिन्हनि खे अटे लटे अचे जी फिक्र न आहे, जिन्हनि लाइ बिजली जी लोड शेडिंग मसइलो ई न आहे, जिन्हनि लाइ पेट्रोल जेकॾहिं चवंदा हुया 500 रुपया लीटर थी अचे, असां लाइ को मसइलो न आहे, असां ख़रीद कंदासीं। या ओवरसीज़, छाकाणि त पंजाब में ओवरसीज़ वॾी तादाद में फैमिलीज़ बि रहनि थियूं, उहे इमरान ख़ान सां आहिनि जेके तव्हां ॾिसंदो हूंदव त राति जो मुज़ाहिरा थींदा आहिनि पंजाब में PTI जा। जिते बि थियनि, कराची में बि थियनि था त राति जो थींदा आहिनि। त उहा जेका अपर क्लास आहे उन्हनि जो हिकिड़ो चार्म आहे, उन लाइ इमरान ख़ान जी फैंटेसी आहे। सो उहा फैंटेसी वारा जेके आहिनि उहे ॾींहं जो उस में निकिरी बि कोन सघंदा, डंडा बि कोन खाई सघंदा। सो पॉपुलर सपोर्ट जेके चइजे उहा पंजाब में इमरान ख़ान वटि कोन्हे। जलसा ज़रूरु इमरान ख़ान वॾा करे थो, उनजे पोयां हिकिड़ो सीधो सबबु आहे, उहो कॾहिं कॾहिं जाड़ी वाणी उहो सबबु ॿाहिरां न डिस्कस कंदो, उन सां हिकिड़ो ॿियो मनफ़ी तासुर थो वञे। पंजाब में जेके इमरान ख़ान जा वॾा जलसा थियनि था, इवन कराची में जेके थियनि था, ऐं उन्हनि जलसनि में लोकल आबादी ऐं KPK खां आयल माण्हुनि जी तादाद ॾिसी वठो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इमरान ख़ान जा जलसा भरण वारा केरु आहिनि। अमीर आहिनि ऐं उहे पश्तून या जेके पंजाब में या सिंध में सेटल जेके पश्तून आहे या वीचारो जेको महिनत मज़दूरी लाइ अचे थो इमरान ख़ान जे नारे जे पोयां उहो आहे, उहो उन में वधीक थो हुजे। सो उहो भरियल जलसा जेके आहिनि उहे ॾिसी इमरान ख़ान जी पॉपुलरिटी जो अंदाज़ो जेको लॻायो वियो उहो अंदाज़ो ग़लति साबित थियो लॉन्ग मार्च में, जेका अवां ॻाल्हि कयो पिया। अच्छा, जहांगीर तरीन, अलीम ख़ान, चौधरी सरवर, ॿियो असांजा पंहिंजो केतिरा ई दोस्त हुआ जेके इलेक्शन वक़्तु जेको आहे सराइकी सूबा महाज़ जे प्लेटफॉर्म ते एक्टिव हुआ, जंहिंमें ख़ुसरो बख़्तियार वग़ैरह हुआ सराइकी बेल्ट जा दोस्त, उहे हाणे ज़ाहिरा उन तहरीक इंसाफ़ जे अंदरि न आहिनि। जेकॾहिं कंहिं अलहदगी जो ऐलान न बि कयो आहे त उहे बहरहाल हाणे बैक बेंचर थी वञी वेही रहिया आहिनि। तव्हांजे ख़्याल में इहो सॼो जेको आहे जेको इन तरह जा माण्हू जेके हाणे या त ऐलान करे चुका आहिनि या बैक सीटुनि ते पोइनि सीटुनि ते वेही रहिया आहिनि, उहो केतिरो अंग आहे PTI जो पंजाब जे अंदरि मुस्तक़बिल छा आहे? ॾिसो, पंजाब में तहरीक इंसाफ़ खे 67 MLA पंजाब मां PTI जा प्लेटफॉर्म था चूंडिया हुया, जिन में सभु आहिनि जेके इलेक्टेबल्स बि PTI जा पंहिंजा बि, जनूबी पंजाब महाज़ वारा बि सभु। हाणे उन्हनि मां 56 MLA अहिड़ा आहिनि जेके जिन्हनि जॉइन कयो PTI खे 2013 ऐं 14 जे दौरान, 13 जे इलेक्शन खां पोइ ऐं 14 जे इलेक्शन दौरान। हाणे उहे जेके 56 आहिनि उन्हनि जी वॾी मेजोरिटी तहरीक इंसाफ़ सां अॼु न आहे। हीअं त ज़ाहिर आहे MLA आहिनि, उन्हनि खे हू PTI सां गॾु आहिनि, पर जेका नई चूंड थींदी 2023 में थी थिए या उन खां अॻु में थी थिए त उन्हनि जी मेजोरिटी जेको 56 आहिनि उन्हनि जी मेजोरिटी नओं को फ़ैसिलो कंदी। ऐं उहे पीपुल्स पार्टी सां बि राब्ते में आहिनि, उन्हनि मां घणा माण्हू मुस्लिम लीग नून सां राब्ते में आहिनि, छाकाणि मुस्लिम लीग नून में एतिरी गुंजाइश कोन्हे
जो एतिरा माण्हू एडजस्ट करे सघे। उन्हनि वटि पंहिंजो हर तक ते पंहिंजा ताक़तवर MNAs जा कैंडिडेट मौजूदु आहिनि, जिन PTI 2018 में बि कुझु सौ या कुझु हज़ार वोटनि सां हारायो। मुस्लिम लीग नून वो ठहियल ठुकियल पंहिंजा तख़्त उन्हनि जे पोयां ख़राबु न कंदी। पीपुल्स पार्टी सां उहे राब्ते में आहिनि, उहे इंडिपेंडेंट ग्रुप ठाहे सघनि था। इहो बि मुमकिन आहे त सुभाणे जहांगीर तरीन पंहिंजी का अलॻि ग्रुप ठाहे ऐं पंहिंजो मैदान में अचे त उहे उन सां जॉइन करे वञनि। सो PTI पंजाब में उहा ॾिसंदो जेका नई चूंड थींदी उन में पंहिंजो पॉपुलर वोट PTI वटि त मुमकिन आहे हुजे, पर सीट वाइज़ PTI शायदि नंबर 3 ते वञे। अच्छा, तव्हां पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि कई, पीपुल्स पार्टी जो केतिरो चांस आहे पंजाब जे अंदरि इहे इलेक्टेबल्स सां गॾिजी कम बैक करण जो? ॾिसो, हाणे हीअ जेका हुकूमत हींअर अची वई आहे, हिन हुकूमत जी परफॉर्मेंस ते आहे त हीअ हुकूमत केतिरो बहितर परफॉर्म करे पई। हिन हुकूमत जी आर्किटेक्ट पीपुल्स पार्टी आहे। ज़ाहिर आहे इहो नुक़सानु हिननि ॿिन्ही जमातुनि खे, मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टी खे थींदो। इमरान ख़ान खे कुझु बहितर पोज़ीशन मिलंदी, पर मूंखे लॻे थो त पीपुल्स पार्टी पंजाब में जेका 25 खां 30 ताईं MNAs जी पोज़ीशन में अची सघे थी, जेकर पीपुल्स पार्टी प्रॉपर मैनेज करे। इलेक्शन वेड़े 2018 में पीपुल्स पार्टी आख़िरी टाइम ते निकिती हुई। 2013 में पीपुल्स पार्टी इलेक्शन विढ़ी कोन्हे पंजाब में दहशतगर्दीअ जे करे। त जेकॾहिं पीपुल्स पार्टी हाणे खां फोकस करे त 25 खां 40 ताईं पीपुल्स पार्टी सीटूं कढी सघे थी ऐं नुक़सानु PTI खे वॾो ॾींदी। PTI असल शइ पीपुल्स पार्टी केतिरियूं सीटूं खणंदी उहो न आहे, असल शइ PTI किथे थी रहे। त मूंखे लॻे थो त PTI पंजाब मां नंबर 3 ते वेंदी हिन दफ़े। आख़िरी सवाल ते 18 जे इलेक्शन खां पहिरियों हिकिड़ो चौधरी निसार जीप जे बुनियाद ते बीठो, हिकिड़ो जीप ग्रुप जो तस्वुरु आयो त इलेक्टेबल्स जो हिकिड़ो अंग आहे जेके जीप जे निशान ते चूंड पिया विढ़नि, पोइ उहे आज़ादु उम्मीदवार बीठा। उहो जीप ग्रुप जेको आहे उहो उन जो छा आहे पंजाब जी सियासत में हाणे रोल? ॾिसो, उहा ई मूं गुज़ारिश कई पई त को आज़ादु जेको ग्रुप अची सघे थो, जहांगीर तरीन का पंहिंजो इंडिपेंडेंट को फोरम या नओं फोरम ठाहे सघे थो। इहो जीप आहे की उन खां अॻु में 2008 में या 13 में तारे जे निशान चंड जे निशान ते उहो ग्रुप इलेक्शन विढ़ियो हुयो। इहो ग्रुप हिन दफ़े हिन इलेक्शन में मूंखे वधीक स्ट्रॉन्ग नज़र अचे पियो त जेको इंडिपेंडेंट इलेक्शन विढ़ंदा जेके, फ़र्ज़ु कयो हिकिड़ो अॼु PTI में आहे, उन जी जॻह ते उनजी PTI जी जेका मक़बूलियत ख़तमु थी वई आहे, MNA उहो इलेक्शन विढ़े थो ऐं उनखे मुस्लिम लीग नून मां बि टिकट नथी मिले। पीपुल्स पार्टी खे सम्झे थो त पीपुल्स पार्टी जी टिकट ते उहो चूंड नथो खटे सघे ऐं हुनजी पोज़ीशन पंहिंजी मज़बूत आहे, बहितर आहे, त उहो अहिड़ा MNA जी तादाद घणी आहे। सो मुमकिन आहे त हीउ जीप या चंड वारो जेको ग्रुप आहे उहो वधीक स्ट्रॉन्ग थी अचे। उनजे करे आउं चवंदुसि मूंखे PTI 3 नंबर ते अचे पई, त आज़ादु ग्रुप जेको आहे उहो मूंखे लॻे पियो त पंजाब में 2 नंबर ते अची सघे थो। इहे जेके जीप वारा या तारे वारा ऐं उहे वॾो हिकिड़ो डिसिसिव उन्हनि जो किरदारु थी सघे थो पंजाब में। वॾी महिरबानी इमदाद सुमरो साहब, तव्हां असांजी जॉइन कंदासीं लाहौर तख़्त लाहौर मां नामियारा सहाफ़ी ऐं सीनियर तजनिगार इमदाद सुमरो साहब सां गॾु हुआ। गुफ़्तगू तव्हां ॿुधी, वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं।